जे पोछड़ वारे इलाइक़े सुपर हाईवे लॻ डमलोटी नंबर 8 में ही लोअर गर्ल्स स्कूल है। हिन स्कूल जी इमारत सुबह जो सवेर उन वक्त किरी पई जॾहिं ॿारड़ियूं स्कूल में तालीम हासिल करे रही हुयूं ऐं हू रड़ियूं कंदियूं रोअंदियूं हिन स्कूल मां ॿाहिरि निकितियूं आहिनि ऐं हिन वक़्तु पट ते वेही मजबूर थी पढ़नि पियूं। केतिरियूं और नंढड़ियूं ॿारड़ियूं जेके आहिनि उहे रोई घर हली वियूं आहिनि। ॿारनि हिते अॻवान एहतिजाज बि कयो आहे। इन सिलसिले में अचो त उतां जे वारसनि सां ऐं उतां जे न्याणियुनि सां ऐं उतां जे उस्तादनि सां ॻाल्हायूं त मसइलो छा आहे। आज सुबह पढ़ाई के दौरान अचानक से बहुत ज़ोर की आवाज़ आई तो घबरा के सब बच्चियां बाहर निकली। हम भी उनके पीछे ही भागे, ज़ाहिर है हमें भी अपनी जान बचानी है। जब बाहर निकले तो आधा हिस्सा गिर चुका था और अंदर भी बहुत बुरी हालत है स्कूल की। हम अपने आगे एजुकेशन ऑफिसर से ये इल्तमास करते हैं कि बराए मेहरबानी हमारे स्कूल की तरफ तवज्जो दी जाए। सर एक्चुअली हुआ ये है कि हम लोग क्लास मैं ले रही थी तो अचानक आवाज़ आई और तमाम बच्चियों ने जो है वो उनके दरमियान खौफ व हरास फैल गया और वो बाहर आके बैठ गईं। कुछ बच्चियां भाग गईं। तो एजुकेशन डिपार्टमेंट को भी पता है, विज़िट भी करके गए हैं काफ़ी, लेकिन कोई इस पे अमल दरामद नहीं होता। इसीलिए मैं यहाँ देखा था, अपने बाहर पढ़ा रही थी बच्चों को। पेरी गवर्नमेंट बॉयज़ प्राइमरी स्कूल हो, तकरीबन 1960-65 में इन्हें बुनियाद रखी वही। उन खां पुठियां गवर्नमेंट गर्ल लोअर सेकेंडरी स्कूल में कन्वर्ट कयो वियो। उन खां पुठियां तकरीबन इहा बिल्डिंग हिकिड़ो ॿ चकर किरियो पर उन रिप्लेसमेंट न थी सघी। हाणे उन बिल्डिंग जी हालत बिल्कुलु तमामु ई ख़राबु आहे, ख़स्ता हालत में आई। अव्हां जो साम्हूं अॼु एजुकेशन मिनिस्टरनि खां विज़िट करायो ताकि असांखे रिपेयरिंग करे ॾियो, इनखे दुबारा असांखे बहाल करे ॾियो। त उन में का बि उहे सिर्फ़ु विज़िट ई रहियूं आहिनि, बसि विज़िटनि खां ख़स्ता हालत आहे। कहिड़े टाइम भी को वॾो हादसो थी सघे थो। मुतलका जेके इदारा आहिनि या मौजूदा जेके गवर्नमेंट आहे या मिनिस्टर आहिनि, MP MLA असांजा जेके आहिनि नुमाइंदा आहिनि, ख़ुदारा उहो गौर कनि, थोरो इहे असांजे अहम मसइले ते तवज्जो ॾियनि। असांजी केर बि इंतज़ामिया चूंडियल नुमाइंदा एजुकेशन डिपार्टमेंट वारा असांजी ॻाल्हि नथा ॿुधनि। हिननि मुतालबो कयो त जेकॾहिं असांजो स्कूल खे तामीर न कयो वियो त असां स्कूल में हिते पढ़णु छॾे ॾींदासीं। सामी मेमण, KTN न्यूज़, मलीर।